जरवार वेझो स्कूल जी इमारत ज़बून हाल बणियल। स्कूली शागिर्द खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम पिराइण लॻा। शागिर्दनि पारां एहतिजाज कयो वियो। प्राइमरी स्कूल मोहम्मद मुराद गबोल जी इमारत ज़बून हाल थी वई। रोज़ानो छत जा चापड़ किरण लॻा। तालीम खाते जी बेध्यानी सबबि केतिरा ई शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। दीवारूं हंधा हंधा टुटी ज़बून थी वियूं आहिनि। इमारत ज़बून हाल हुजण करे शागिर्द खुलियल आसमान हेठि पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। शागिर्दनि पारां ज़बून हाल थियल इमारत अॻियां फर्नीचर जी खोट ऐं नएं सिरे इमारत ठाहिण जो पिणु मुतालबो कंदे चयो त फर्नीचर जी खोट सबबि पट ते वेही तालीम पिराए रहिया आहियूं, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि खलील गबोल, नबील गबोल ऐं ॿियनि जो चवण हो त सवें शागिर्द स्कूल में तालीम पिराए रहिया आहिनि। इमारत जी ज़बून हाली सबबि शागिर्दनि खे तालीम पिराइण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि चयो त इमारत जी ज़बून हाली ऐं फर्नीचर जी खोट बाबति इतलाह कयो आहे, पर कामोरनि जे कन ते जूं नथी चुरे। सहूलियतूं न हुअण करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुननि तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त प्राइमरी स्कूल जी इमारत ठाराए ॾिनी वञे ऐं फर्नीचर मुहैया करे ॾिनो वञे, जीअं शागिर्द तालीम पिराए सघनि।